रहमान रहीम। जीअं त अॼु असांजी जेके दोस्त यूथ विंग जा डिवीज़न लेवल ताईं तालका यूसी ऐं ज़िले सतह जा मेंबरान हिन साईं सैद मोहम्मद अमीन शाह राशिदी जी वरसी में गॾु थिया नी। इहो असांजो अॼु जो मिशन जेको आहे उहो साईं मोहम्मद अमीन शाह राशिदी जे मिशन खे ज़िंदा करणु आहे। इन जे लाइ अॼु असां तमामु उन्हनि करप्ट ऐं गद्दार पाकिस्तान खे ॿुधाइणु चाहियूं था त साईं मोहम्मद अमीन शाह राशिदी जेको असांखे मिशन ॾेई वियो आहे उहो अॼु असां खणी करे निकिता आहियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेराब अली चाचड़ सीनियर वाइस चेयरमैन डिवीज़न सखर पंहिंजे हैसियत सां पंहिंजे बानी चेयरमैन सैयद अमीन शाह राशिदी खे जी जेको वरसी मल्हाई आहे असां उन जे हमेशह दुआ कयूं था त अल्लाह ताला उनखे पंहिंजो मग़फ़िरत फरमाए ऐं उनखे जन्नत में जाइ ॾिए। हुन पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि ॾींहं हुया पाकिस्तान आर्मी सां गॾु काटिया ऐं हुन कोशिशि कई ऐं पंहिंजो जेको उन तन मन धन कुर्बान कयो त असांजी आर्मी जी हमेशह ई इज़त ऐं वक़ार रहे। ऐं असां बि उन सां वचन कयो आहे, वाइदो कयो आहे ऐं वाइदो करे रहिया आहियूं त असां इंशा अल्लाह ताला जेतिरे ताईं असांजे जिस्म में क़ुवत आहे ताक़त आहे असां पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं। असांजो जेको आहे राति जो हर फुड़ो बि असांजो आहे जेको पाकिस्तान आर्मी जे मथां कुर्बान आहे। साईं मोहम्मद अमीन शाह राशिदी जे मिशन खे अॼु उनजी वरसी आहे। वरसी जे मौक़े ते असां सभई NPSCS जा साथी जेको आहे न दुआगू आहियूं उन्हनि जे लाइ जेको आहे न त उन्हनि जो मिशन जेको आहे न ता क़यामत जारी रहंदो ऐं पाकिस्तान आर्मी जी जेका फेवर आहे फेवर में असां सभई साथी जेको आहे न उनजे शाना बाए शाना जेको आहे न आहियूं। क़ौमी अमन कमेटी यूथ विंग ज़िला घोटकी तरफ़ां मोहम्मद अमीन शाह राशिदी जी 3वीं वरसी मीरपुर मातुल में सादगी सां मल्हाई वई, जंहिंमें सूबाई सिंध जे सदर सादुल्ला कोराई, कादिर बख्श नाइज, ज़िला चेयरमैन ज़ुल्फ़कार अली कोराई, अनवर अली नाइज, जावेद अहमद लाशरी, तालके सदर अलाडिवायो कलोड़ो, सचल मंगी, वज़ीर अहमद शेख, निसार अहमद शेख ऐं ॿियनि क़ुरान ख़्वानी करे दुआ घुरी वई। जॾहिं त बाद में पाक फ़ौज को इज़्ज़त दो मीरपुर माथुल में रैली कढी वई, जंहिंमें पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद, पाकिस्तान के गद्दारों पे लानत, पाक फ़ौज के गद्दारों पे लानत जा ज़ोरदार नारा हया विया। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असां मोदी सरकार खे ॿुधाइणु चाहियूं था त कश्मीर तां फ़ौरन कब्ज़ो ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में पूरे पाकिस्तान में क़ौमी अमन कमेटी तरफ़ां एहतजाज जो सॾु ॾींदी। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त कुझु अनासर पाकिस्तान आर्मी ख़िलाफ़ चैकिंग करे माहौल ख़राबु करणु चाहिनि था। उन्हनि खे ख़बरदार कयूं था त पंहिंजे हरकतनि खां बाज़ अची वञनि, ॿी सूरत में पछताइणो न पइजी वञनि। घोटकी आल सिंध मलिक वेलफेयर इतां जे मरकज़ी अॻवान शौकत अली मलिक साहब खे घोटकी सिंधी चैनल धरती TV जी डिस्ट्रिक्ट ऑफिस ऐं GSI रॉयल न्यूज़ ऑफिस में आल सिंध मलिक वेलफेयर जे नंढड़े वर्कर शकील अहमद मलिक तरफ़ां अॼाणो ॾिनो वियो ऐं तंज़ीम साज़ी बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते घोटकी जे सीनियर सहाफ़ियुनि शिरकत कई ऐं ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम जे सिंध जे नायब सदर मोहम्मद नवाज़ बबरो सां पिणु ॻाल्हि ॿोल कई वई। सहाफ़ियुनि में अब्दुल जब्बार मार, जमील महर, नज़ीर नांगा, अयाज़ अली मेमण सिंध जी सकाफ़त और शौकत अली मलिक खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया ऐं मरकज़ी अॻवान शौकत अली मलिक चयो त मलिक क़ौम जी भलाई लाइ राति ॾींहुं वर्क जारी आहे ऐं हर उन ग़रीब मिसकीन मलिक बिरादरी ऐं मिसकीन माण्हुनि बग़ैर रंग ऐं नसो जी ख़िदमत जारी रखी वेंदी। उन वधीक चयो त मां उमीद थो कयां त इन नेक कम में मूंखे साफ़ी भाइरनि जो साथ खपे, असांजी तंज़ीम जे आवाज़ आला ऐवननि ताईं पहुचाए सघे। घोटकी वोट जे क़ौमी ॾियारे ते ज़िले इलेक्शन कमीशन पारां हिकु सेमिनार घोटकी जी इलेक्शन कमीशन ऑफिस में मुनक़िद कयो वियो। सेमिनार में मर्दनि सां गॾु औरतुनि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सेमिनार में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख, नादरा जे डायरेक्टर ज़ोनल ज़फ़रुल रहमान अवान, समाजी तंज़ीम जे अॻवान अली हसन महर, PP अॻवान कामरेड कक्कू राम, रईस अकबर दायो, बाज़ूर अवान नसीर अहमद खावड़, ग़ुलाम मोहम्मद संदीलो, अयाज़ लाखो, एहसन अली गबोल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वोटिंग जी अहमियत खे उजागर करण जी सख़्त ज़रूरत आहे। वोटिंग हिकु क़ौमी फ़र्ज़ु आहे जेको हर मर्द ऐं औरत लाइ लाज़मी आहे।
उन्हनि चयो त घोटकी ज़िले अंदरि सवें औरतनि पंहिंजा क़ौमी शनाख़्ती कार्ड न आहिनि ठाराया। जेके वोट जहिड़े क़ौमी फ़र्ज़ महरूम आहिनि उन्हनि खे घुरिजे त हू पंहिंजे क़ौमी शनाख़्ती कार्ड जल्द खां जल्द ठाराए। हुननि चयो त जन जा वोट मुख़्तलिफ़ पते ते दर्ज थियल आहिनि या कार्ड ते मुस्तक़बिल पते खां ॿी हंधि आहिनि त उहे इलेक्शन कमीशन सां राब्तो कनि। उन्हनि चयो त वधीक मालूमात लाइ पाकिस्तान जे इलेक्शन कमीशन जे कार्ड रजिस्ट्रेशन जी तफ़सीलनि लाइ पंहिंजे क़ौमी शनाख़्ती कार्ड नंबर लिखी हिन नंबर 8300 ते SMS करे मोकिलण सां तफ़सील हासिलु करे सघनि था।